मोअज़्ज़िज़ हाज़रीन, अस्सलाम वालेकुम। माए टीवी सहाफ़त प्रेस क्लब में मां जेको आहे साहब हाज़िर आहियां। तव्हांखे ख़बर आहे त असां वटि अक्सर प्रेमी जोड़ा जेके आहिनि उहे पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ ईंदा आहिनि। अॻु में बि आया हुआ। अलाह करे असांजे हिन चैनल जे तवसुत सां हुननि खे वॾो तहफ़ुज़ मिलियो। अॼु ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि जो नतीजो ॾिसी करे वरी हाणे हिकिड़ो नओं प्रेमी जोड़ो असां वटि पहुतो आहे। उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था। असुल में ॾिठो वञे त अॼुकल्ह त सहाफ़िन खे बि तहफ़ुज़ कोन्हे। सहाफ़िन खे कयो थो वञे त जेको आहे सो तव्हां बि पैसा वठी पोइ था माण्हुनि खे प्रोमोट कयो, पोइ था ऐवाननि ताईं ॻाल्हियूं पहुचायो, जॾहिं त इहो असां ते इल्ज़ाम आहे। असां कॾहिं बि कंहिंखां पैसा कोन वरिता आहिनि। तव्हां कॾहिं बि असांखे कोन ॾिठो हूंदो त कंहिं प्रेमी जोड़े असांखे 4 पैसा ॾेई तहफ़ुज़ जी घुर कई हुजे ऐं असांखे लालच ॾेई ऐं असां चऊं त भला हिननि खे जेको आहे सो तहफ़ुज़ मिले। पर इहो जेको अमल आहे असां इन्हनि जी का हौसला अफ़ज़ाई नथा कयूं। हे जेको अमल आहे इहो थियणु न खपे, छो जो हर को पंहिंजी नियाणियुनि वारो आहे। हर को पंहिंजे घर में हिफ़ाज़त सां रहंदो। पंहिंजे छा चवंदा आहिनि मिट माइटनि जे चवण ते कारज कंदा, शादी कंदा, झुमरियूं हणंदा, लाॾा ॻाईंदा, त उन शादीअ जो मज़ो ई पंहिंजो आहे। हे अहिड़ी शादीअ जो फ़ाइदो कहिड़ो जंहिंमें तव्हां लिकंदा बि वरितो ऐं तहफ़ुज़ जी घुर बि कयो। सो हाणे मां घणो ॻाल्हाइण खां बहितर आहे बजाए जो असांखे जेको ही दोस्त हिते असां वटि उमेद करे आयो आहे मतां असांखे कुझु रिश्वत ॾियण जी कोशिशि करे, असां हिन खां न वठंदासीं। असां चाहींदासीं त ही प्रेमी जोड़ो सदा सुठो रहे, ख़ुशि रहे। सभ खां पहिरियों मां हिन प्रेमी जोड़ो जेको हिते तहफ़ुज़ लाइ पहुतो आहे मां उन्हनि जो तारीफ़ तव्हांखे करायां। जी साईं, तव्हांजो नालो छा आहे? ही भला पैसा छो था ॻणियो, छो कढिया? ॻाल्हि छा आहे त नालो मां तोखे ॿुधायां थो। जी बाबा। हाणे मोअज़्ज़िज़ हाज़रीन, तव्हां ॾिठो त कुझु ई कोन हूंदो। मूंखे पक आहे त सहाफ़ी वठंदा कुझु न आहिनि, पर जे ज़ोरी खीसे में विझंदा आहिनि त पोइ हाणे कीअं थो हिनखे झले सघां मां। हिन जो कुर्ब आहे, मोहबत आहे, जंहिंजे करे हाणे मूंखे वधीक हिननि खे तहफ़ुज़ जे लाइ अञा घणो ॻाल्हाइणो पवंदो, छो जो खीसो सम्झी त तव्हां विया हूंदो। जी साईं, तव्हांजो नालो छा आहे? ॻोल्हण खान। ॻोल्हण खान, मां तव्हां त ॻोल्हण वञा ऐं तव्हां ताईं मां सम्झां थो त हीअ सूरत बि ओलण ॻोल्हण वई हूंदी। ऐं तव्हांजो नालो छा आहे मोहतरम? बसरा बेगम। हाणे सभ खां पहिरियों मां बसरा बेगम खां इहो पुछंदुमि त तव्हांखे जेका नौकिरी मिली आहे उहा 60 लख रुपए में मिली आहे, या तव्हांखे सुहिणी सूरत जे करे मिली आहे, या कंहिं सिफारिश जे करे मिली आहे? जी। सिफारिश हुजे हा त 60 लख रुपए छो भरिया? हा मिड़े थोरी सिफारिश, बाक़ी 60 लख रुपए ॾिनमि। बाक़ी जेकॾहिं सुहिणी सूरत आहे त इहो अलाह साईं जी देन आहे। बिल्कुलु बिल्कुलु, थोरी घणी बि जे सिफारिश तव्हां कराई हूंदी त लॻे थो त उहो बि नापीन हूंदो। उनखे बि अखियुनि खे अस्पताल खां ऑपरेशन कराए हा त बहितर हो, न त अहिड़ी सूरत खे सिफारिश जी कहिड़ी ज़रूरत आहे? न साईं ॻोल्हण खान। हा सिफारिश जी ज़रूरत वाकई कोन्हे का, पर हाणे लॻे थो त तव्हांखे बि चश्मे जो नंबर वधाइणो पवंदो। हाणे दरअसल ॻाल्हि इहा आहे जी बाबा त असां तो वटि तुंहिंजी यठी ॿुधण सुनाया आहिनि। असां आया आहियूं नियापो ॾियण त असां ॿिन्ही कोर्ट में शादी कई। हा त कई अथव, भले हो भलो कमु कयो अथव। ओलण ॻोल्हण तव्हां पूरी दुनिया जी ऐं सुठो था हिकिड़ो पैगाम ॾियो था माए टीवी जे चैनल जे वसीले। पर मां हिन हक़ में न आहियां त जेको आहे सो पराई छोकिरी पराई न्याणीअ खे भॼाए जेको आहे सो शादी माण्हू करे वरी तहफ़ुज़ जे लाइ तव्हां प्रेस क्लब जो। बिल्कुलु इहो अमल चङो कोन्हे को, पर जीअं ई हिन जो ऑर्डर थियो जी हा हीअ ट्रेनिंग ते आई। हा टीचर मूं त हिनखे ॾिठो त यकीन करे
दुनालियूं लॻंदियूं सीने में दुनालियूं हाय लॻियूं थी तॾहिं ॾाढियूं लॻियूं आहिनि हे ॾिसे नथो मूंखे त निड़ीअ में लॻियो जो आवाज़ ई कोन थो निकिरे बिल्कुलु तव्हांजे सोराख़ में ख़बर पए थी त तव्हांखे वॾियूं लॻल आहिनि हिन जूं इहे दुनालियूं बंदूकूं बि लॻियूं न सीने में त पोइ मूं हिन जी ख़िदमत करणु थो छा त ख़िदमत कई जो ॿुधाए नथो सघां न रुबण ते वठी वञा न फ्रेड ते वठी वञा बसि जीअं टाइम गुज़रंदो वञे कढूं गाॾियूं कंहिं महिल कहिड़े 5 स्टार होटल ते जंहिं महिल कहिड़े 5 स्टार होटल मसइलो इहो आहे त असांखे हिन जे पीउ भाउ में ख़तरो कोन्हे ख़तरो जेको असांखे आहे छो त हीअ सॼी प्रॉपर्टी जी अकेली मालिक आहे हा पंहिंजो इहो ओलण ॻोल्हण इहो ॿुधाए त अमर हाले हयात थी कंहिंजी तव्हांजी छो बाबा मूंखे लॻे थो त उन अमड़ जी दुआऊं अथई हा जो अहिड़ी सुहिणी सहबती तोखे पसंदि कयो अथई हा इहा हिनजी मोहबत आहे असां बि जेको आहे ख़ानदानी नवाब आहियूं मालिक जा गंज आहिनि हिन सां जेके दौल इकरार कया आहिनि उहे सभु पाड़ींदासीं सो हाणे असांखे इहो तहफ़ुज़ खपे त इहे जेके कमदार हिन जे बीज आहिनि इन्हनि खे जेको आहे सो अंदरि कयो वञे त असां सुकून जी ज़िंदगी वञी ॻोठ गुज़ारे छॾियूं कमदारनि खे बि गुज़ारिश कयूं था असां पंहिंजा हिन माई टीवी जे चैनल जे वसीले पर हाणे तव्हां जेको आया हो त मां चवां थो त बसरा खां बि अञा कुझु सवाल बि कयां तव्हां खां बि कुझु सवाल कयां बसरा हिन त तव्हां में ख़ूबसूरती बि ॾिठी पैसो पाई ऐं ज़मीनूं ऐं मिल्कियत बि ॾिठी तव्हां हिन में छा ॾिठो मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो न त मां कुर्ब ॾिठो हा, ख़िदमत चई तमामु घणो आहे क़िस्मत ॾेई सां कई ॿियो जेको आहे त हिन जूं अखियूं ऐं हिन जो ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे बसि उन मूंखे मोही पियो सफ़ा मां बि चवां त बसि ही आख़िरी आहे दुनिया में हिन खां वधीक मूंखे खपे असां ख़ानदान चयो त असांखे होलण ॻोल्हण जूं अखियूं ॾाढियूं पसंदि आयूं जॾहिं त मां ॾिसां थो त जॾहिं बि असांखे जेको आहे सो मां हिन शख़्स खे ॾिठो आहे त अक्सर कारे चश्मे सां हूंदो आहे मूंखे त शक आहे त हिन जी अखि हिकिड़ी पथर जी पियल आहे तंहिं करे कारो चश्मो पाईंदो आहे पोइ हिन मोहतरमा खे इहे सुहिणियूं अखियूं अलाए काॾा नज़र आयूं पोइ या त अलाए मां साड़ में थो ॻाल्हायां या त मूंखे ख़बर कोन थी पए पर हाणे मां आख़िर में इहो चवंदुसि पंहिंजो हिन चैनल वसीले त जेके बि बसरा जा जेके बॉडी गार्ड आहिनि हिन जे वालिद साहब जा जेके कमदार आहिनि या जेके टिंगा माण्हू आहिनि उन्हनि खे चवां थो बाबा हाणे हो शरीयत मुताबिक़ जॾहिं निकाह थी वियो आहे ऐं निकाहनामे जूं कापियूं हिन में मौजूदु आहिनि ॿिन्हिनि वटि त हाणे हिननि जी ज़िंदगीअ खे छो ख़तरो आहे सो हाणे हिननि खे पंहिंजी दुआ ॾियो त ही पंहिंजी ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारनि ऐं जेको आहे सो हाणे हिननि खे मथे ते हथु रखो शफ़क़त जो त बाक़ी ज़िंदगी हे पंहिंजो तहफ़ुज़ सां अमन सां सुकून सां ऐं पंहिंजा बचड़ा ॼणनि जेके तव्हांजे घर में अङण में चूं 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 मां टी टी कंदा वतनि ऐं जेको आहे सो वरी जेको आहे सो जेको आहे तहफ़ुज़ जी घुर न कनि पाण में खीरु खंडु थी वेंदो त इहो असांजे चैनल जी बि नेकनामी थींदी त असांजे चैनल वसीले कंहिंखे तहफ़ुज़ मिलियो इज़त मिली ऐं उन्हनि खे घर मिलियो तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी